सो हिकिड़ी ॿी जाइ ते असां आया हूँ 5 सेविंग्स ऐं अलाए खमसा रियाल आहे कुझु 5 रियाल जी हर शइ आहे हिन शॉप ते। सो हलूं था अंदरि, बाक़ी सॼी मुंहिंजी फैमिली हली वई ऐं मां सिर्फ़ु अच्छा बीठा आहिनि, सभु बीठा आहिनि माशाल्लाह। सो असां एंटर थियूं हिते ऐं हिन स्टोर में असांजो घणो कमु कोन्हे, दरअसल ॿियो बि कोई माण्हू असां सां साण आहे जंहिंखे हितां कुझु खपे। सो आया हूँ त असां वरी मुड़ण वारी शइ त न आहियूं न भाई, वठिबो त अलाए छा अलाए ख़बर आहे, वठिबो कुझु न, वठण जो इरादो कोन्हे, यादि कॾहिं टर्नर ऐं ॾेई। सो वाह, ईअं थो लॻे न ॼण सोन ज़ेवर टंगिया पिया आहिनि, ग्लासिस बॉटल्स वग़ैरह वग़ैरह। सो मतिलबु रिकॉर्ड करण जो कुझु ख़ासि फ़ाइदो न आहे, छो त हिते बि उहे ई शयूं पयूं जेके असां हिन महिल ताईं डिफरेंट जाइनि ताईं वठंदा ऐं ॾेखारींदा आया आहियूं। ऐं हिते बि तक़रीबन हे जेको बि सॼो सेक्शन आहे उहो शीशे जो, हे सभु प्याला प्यालियूं वटा वटियूं थालियूं सभु शीशे जा आहिनि। ऐं हिन पासे डिफरेंट बॉक्सिस ग्लासिस। सराण हे त ॾिस केॾा क्यूट आहिनि, सराण हे ॾिस सेट आहे पूरो। हाणे ॿुधाए माण्हू छा छा वठे, हे बदकूं वठे इन्हनि खे पाले या कुझु ॿियो वठे। ज़बरदस्त, हे ॾिस स्टाइल आहे बसि, बाक़ी त हाणे हिते हिकिड़ी माई बीठी आहे जेका मापे थी हिननि जो साइज़, त उहा उन हिसाब सां खणंदी। हिते ॾिसो छित ताईं हिते शीशे जा थांव भरियल आहिनि। लेट्स मूव। भई हिते ॾिसो क्रॉकरी, माण्हू काॾे वञे। उफ, घणो ई मां चवां थी तव्हांखे नथी ॾेखारियां, पर बाबा ॾेखारे बग़ैर मुड़ी नथो सघिजे न। हे त ईअं थो लॻे ॼण मां पेंट कयो आहे न। प्लेट, प्यालियूं, वॾा प्याला, ज़बरदस्त। ऐं हे एज़ ऑलवेज़ मुंहिंजा फेवरेट गोल्डन आउटलाइन सां। कलरफुल। सो ईअं हिकु हिकु थां ॾेखारियां त हाणे हिते त ओ माय गॉड, हेवी एॾा आहिनि, एॾा हेवी आहिनि जो सवाल ई नथो पैदा थिए त हितां कुझु वठिजे ऐं खणिजे। ऐं साइज़ ॾिसो न, लार्ज साइज़, मीडियम साइज़, स्मॉल साइज़। हे डीप आहिनि, हे शैलो प्लेट्स आहिनि इन्हनि में ई, ऐं हे ग्रे, लव्ड इट। येलो ऐं ग्रे जो कॉम्बिनेशन हिननि थांवनि ते, डॉट्स वारो त बसि भाई दिलि में लही वियो आहे, पर हाणे वठिजे कोन थो। हे सेट ॾिसो प्याला, ऐं हिननि ते लिखियो पियो आहे 5 रियाल सभिनीनि ते, पूरो सेट 5 रियाल जो। 4 नंढी प्यालियूं, हिकिड़ो वॾो, वॾड़ी यानी वॾो न, वॾड़ी स्क्वायर प्याली। सो इहे आहिनि गिफ्ट सेट करे बि माण्हू वठी थो सघे। ऐं हिन पासे त हीअ भिति जेका आहे पूरी कटलरी ऐं चमचा ऐं कुकिंग सां रिलेटेड डिफरेंट शयुनि जी हले थी। ऐं हिते हे सोना थाम, सोनी प्यालियूं, सोनी थालियूं, ऐं काफ़ी ठीकु ठाक हैवी वज़नी आहिनि। दीज़ आर हैवी। सो हे अलाए छा जा अलाए छो अलाए छा, बसि हिकिड़ी दुनिया आबाद आहे। ऐं हिननि खे त प्लांटर करे थो सघिजे। हे मां सोचां थी ही भॻल आहे, भॻल न ट्रेडो आहे, चिॿो आहे, हितां वठां। दिस इज़ फॉर योर होम। किचनियूं ॾिसो, हे असां पहिरियों बि ॾिसी आयासीं हिकिड़े ॿिए स्टोर ते, ऐं ज़बरदस्त ॾाढी प्यारी प्यारियूं वणनि थियूं, बसि ॿियो हाणे हिननि जो छा कबो। ऐं हे नंढा नंढा ढाकू, ऐं नंढी देगड़ी, सुराणी देगड़ी ॾिस, सफ़ा उहे हे मिलंदियूं आहिनि असां वटि उते कराची में। ऐं हे सॼो हिन पासे स्टील जे थांवनि जो आहे।
थालियूं, थाल, प्लेटूं, प्यालियूं ऐं हे ॾिसो, हे केॾो सुठो आहे। अहिड़े टाइप जे थालनि जे पोयां मां चरी आहियां, पर हाणे हितां असां आख़िर सभु कुझु नथा वठी सघूं। ऐं हे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं देॻड़ियूं। ऐं हे ॾिसो, तामचीनी चवंदा आहिनि उर्दूअ में, असां हिननि खे चवंदा आहियूं लोह चीनी। ठीकु आहे, अंदरां हे लोह जो ठाऊं हूंदो ऐं मथां हे प्रिंटेड। ज़बरदस्त, ॾाढो प्यारो। हिते मुख़्तलिफ़ जार, गिलास, मग ऐं ड्रिंकिंग सां रिलेटेड सभु। हीअ ठिकर जूं नंढियूं नंढियूं देॻड़ियूं, ढक सूधियूं, कुनियूं, हे सभु ठिकर जा थांव आहिनि। ग्लेज़्ड, अनग्लेज़्ड, ही नंढियूं नंढियूं पाटड़ियूं, अलाह केॾी प्यारियूं, पर हेवी एॾियूं आहिनि जंहिंजी हद न आहे। जो मां ग़लतीअ सां बि इहो नथी करे सघां त मां हितां वठां थी कुझु। ऐं हे वुड, ऐं हे सॼो डिस्पोज़ेबल हिन पासे, ऐं वुड हे हल्कियूं आहिनि, पर हिननि जी ज़ाहिर ज़रूरत न आहे असांखे। इलाही कुझु त वठी वठी मां बि छॾियो न आहे कुझु दुनिया में। ज़बरदस्त, ही सॼा प्रेज़ेंट करण जे लाइ मुख़्तलिफ़ शयूं। ऐं हे ॾिसो, अलाह, साहु हिननि में अटकियो पियो आहे। साहु त बसि साहु आहे, चरियो आहे, हर शइ में अटकियो ई पियो आहे। ठीकु आहे न। सो हे ॾिसो, हे टिनि नंढड़नि गिलासनि जो सेट, हे ॿिनि चइनि प्यालियुनि जो सेट। अने पर वठां त इन्हनि जो छा कयां, वणनि एॾियूं थियूं हे शयूं। ऐं हे मग, हे सभु ठिकर जा आहिनि। ऐं हे कुझु प्लास्टिक आहे, हे मेटल आहे, ॻोरो आहे। हिन पासे हे काठ जा आहिनि। हे ॾिसो, ट्रेस, कटिंग बोर्ड्स, सभु साइज़ जा। हे ॾिसो, अनलिमिटेड शयूं। सो हे छित खां वठी भित ताईं सॼियूं प्लास्टिक जूं शयूं आहिनि। ऐं हे समोसा ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं ठाहिण जा कटर्स आहिनि पूरी भित में। ऐं हेठि हे डस्टबिन्स, बकेट्स हर तरह जूं, जेको जहिड़ियूं वठे। ऐं हे सेट ॾिसो, किचन जी कैंची ऐं पीलर ऐं छुरी। Fran bought this from Prices C. She bought this. Yeah, I remember. ये मूंखे हिन घर जे लाइ खपे। ऐं नंढियूं नंढियूं कम जूं शयूं, ज़रूरत जूं शयूं वाह जूं आहिनि। ॾिसो त चरियो रूम मुंहिंजो चरियो ई थी वियो आहे बिल्कुलु। हे ॾाढी प्यारी शइ आहे। ऐं हिन में हार्ट ठहियलु अथसि। हिकिड़ी हीअ वठां थी सुराण, ॾिस, नाना करते करते। ऐं भाई ॾाढो ज़बरदस्त स्टोर आहे मुंहिंजो त बसि स्टॉप टॉकिंग नसरीन। भाई थी अचे, हे ॾिस टिनि प्यालियुनि जो सेट आहे। ऐं हे ॾिस, 3 प्यालियूं तक़रीबन £6.25 रियाल में। ब्लैक एंड वाइट थांव, उहो ई वज़न में इलाही हैवी, यानी जेको हिते रहंदो हुजे उनजे लाइ मज़ो आहे, बाक़ी मुंहिंजे लाइ मज़ो न आहे।
हिते ॾिसो था न हिते केॾो मज़ो आहे। हे मग ॾिसो, ॿिलियूं, पेंगुइन। पर ॾिसो मां पोइ बि नथी वठां इहो सदो रहे पंहिंजी हद में। सुराणे लूमड़ी ॾिस केॾी क्यूट आहे। वाह वाह। हलूं था, कुझु न कुझु त साम्हूं मिली वेंदो। अच्छा हिन लाइन मां असां थी विया आहियूं। हा ऐं त सॼो प्लास्टिक डिस्पोजेबल पूरो सेक्शन हितां खां होसि ताईं हर शइ प्लास्टिक। हे बि सभु प्लास्टिक। ये सब प्लास्टिक स्टोरेज बॉक्सेस। These are real? अच्छा फ्रूट्स हिते छो पिया आहिनि? हिते ढेर सारा फ्रूट्स पिया आहिनि, भाॼियूं बि पयूं आहिनि। ऐं अलाए छा छा आहे, हे ग्रिल करण जा। हिते ढेर सारा टमाटा ऐं खारकूं ऐं ॾोका। वाह वाह वाह। ऐं हिते बरनियूं, बेहिसाब बरनियूं। मां हिकिड़ियूं टाइनी बरनियूं खयूं आहिनि अहिड़ियूं, छो त मूं वटि नंढा नंढा ऐं थोरा थोरा मोती एॾा आहिनि जो उहे हिन में आराम सां अची वेंदा। इहो मां हिकिड़ो खयों आहे। बाक़ी त सॼियूं इहे छाणियूं। वाह जो स्टोर आहे, हर शइ 5 रियाल जी, ज़बरदस्त। हे कंटिन्यू उहा चमचनि जी भित उतां खां हलंदी थी अचे हेसि ताईं। ऐं हिन पासे इहो सॼो सेक्शन आहे फ्रूट्स, भाॼियूं ख़ासि तौर ते। हिते हे सॼा फ्रूट्स पिया आहिनि ऐं हुन शेल्फ में सभु सब्जियूं पयूं आहिनि। ऐं हिते हेठि बि थेलियूं ठहियल पयूं आहिनि लीमा ऐं थूम। पर मां ॿाहिरि थी वञा छो त हिते मुंहिंजो कोई कमु न आहे। हिते सॼियूं मथे छुरियूं आहिनि डिफरेंट साइज़ जूं। हे इलाही सुठियूं बास्केट्स आहिनि। ये सब डिस्पोजेबल। छत ताईं ग्लास। हिननि जी हिकिड़ी एवरेज क्वालिटी आहे। ज़ाहिर आहे त ही बेस्ट क्वालिटी न आहिनि, पर हिकिड़ी सुठी क्वालिटी आहे। पोइ बि ईअं न आहे त हिननि खे इग्नोर कजे, बिल्कुलु वठी था सघजनि। हिन पासे बि सिर्फ़ु मग। हिते डिफरेंट क़िस्मनि जूं प्लास्टिक शीट्स थियूं मिलनि जेके टेबल कवर्स जे लाइ, त मीटर जे हिसाब सां कटराए ऐं वठिजनि जंहिंखे जेतिरियूं खपनि। सो असां चढ़ियाऊं लिफ्ट में ऐं मथे था वञूं ऐं ॾिसूं था त मथे पोर्शन में छा थो मिले। फूड सेक्शन आहे हिते, सभु कुझु आहे। सिर्फ़ु खाधो न आहे बल्कि हर शइ आहे।
खाधे पीते जी शयूं आहिनि हर तरफ़ भरियल। स्वीट्स जी पैकिंग ॾिसो न, नंढी नंढी ॼण त आइस्क्रीम कोन आइस्क्रीम जी शेप में, ऐं हिते हे फ्रूट्स हिननि ते ठहियल आहिनि। टेस्ट अहिड़ो हूंदो यकीनन। हे सॼियूं डेकोरेशन, ऐं मां त हेॾे अचण बि न पई चाहियां, मूंखे ख़बर बि न आहे त हिते इहो सभु कुझु मिलंदो आहे, पर असां बाए चांस हिते अची विया। सो हे 5 रियाल में ज़बरदस्त शयूं आहिनि, ॾाढा प्यारा गुल आहिनि। पूरी छत ताईं वैरायटी भरियल आहे। ऐं हे आहे मुंहिंजो फेवरेट साइड, ॾिसूं था पहिरियों ॾेखारियूं था पोइ था ॾिसूं, ठीकु आहे। हे मथे ताईं हिते नंढा 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 मिनी प्लांट्स भरियल आहिनि आर्टिफिशियल। नॉट रिटन, नो दिस इज। सो हिन साइड त सभु दालियूं वग़ैरह भरियल आहिनि। ऐं हे चांवर ॾिसी मां हैरान थी वियमि, नंढो थुल्हो दाणो चांवरनि जो। हे बि चांवर आहिनि, अमेज़िंग। हे ॾिसो, हिन ते राइस लिखियल आहे। असां पहिरियों सम्झोसीं त इहा खंडु आहे, पर इहा खंडु न आहे। ख़ैर मां हिननि प्लांट्स खे थोरो जाइज़ो वठां। सो हीअ असांजी ट्राली आहे जेका आस्ते आस्ते भरिजे थी। हे हिकिड़ो प्लांट मां वरितो आहे, हे हिकिड़ो दॿियुनि जो सेट वरितो आहे, ऐं अलाए इहे नंढियूं नंढियूं शयूं, ऐं जेके मुंहिंजे लाइ ॾाढियूं कम जूं आहिनि। ऐं कुझु हेॾे होॾे ॾियण वठण में बि कमु ईंदियूं मूंखे। कम जी शइ त वाह वाह। हिन ते लॻे थो ॼण अरबी अल्फ़ाबेट्स लिखियल आहिनि सभु। सो बहरहाल हलूं था। ऐं हिते त हे हीअं सॼी वॉल ज़मीन खां छित ताईं इहे भरियल आहिनि। ऐं हिते बि इहे प्लांट्स आहिनि। ज़ाहिर सभु त न वठिबा, मुड़ा बि कोन थी, वठां बि अथी, न बि कयां थी। बसि अलाह रहम कंदो मुंहिंजे हाल ते। केॾा सुहिणा आहिनि, हिक खां हिकु ज़बरदस्त। हाणे हिते था शुरू थियनि टॉइस। हे पेंट थियल आहिनि प्लास्टिक जा गोल्डन। टॉइस एॾा अट्रैक्टिव न आहिनि। हे हिते सकिलेंट्स आर्टिफिशियल सभु, हिते इलाही सारा रांदीका, इलाही सारा नंढा नंढा बंचिस गुलनि जा। हे माण्हू हुतां हुतां शयूं खणनि था, पोइ हिते जिते वणेनि थो उते उछले था वञनि। हिननि जी त मुंहिंजी हद थी वई आहे। हाणे मां एतिरा वठी चुकी आहियां जो मूंखे पाण ते कंट्रोल करणु घुरिजे। इहे पाण खे चवां थी मां त पाण ते कंट्रोल कर। टॉइस ॾाढा आहिनि माशाल्लाह। बाल्टियूं, हे मिटीअ सां खेॾण जा ऐं पाणीअ सां खेॾण जा रांदीका। सॼी उमिरि ॿारनि खे इहे असां वठी ॾींदा हुआसीं। पूरो सेक्शन होसि ताईं टॉइस आहे। ऐं हे फोल्डर्स, फाइल्स, हिते पूरा पूरा पेंसिल जा सेट पैकेट ऐं हे टॉइस आहिनि त ॿारनि खे खेॾाइण जे लाइ। हे रांदीका ॾिसो, केॾी प्यारी शइ आहे न। 5 रियाल में कोई बुरो त न आहे ॿारनि खे खेॾाइण जे लाइ। हे काउंटिंग जे लाइ जेके हे स्कूल सां रिलेटेड ऐं लर्निंग सां रिलेटेड। हिते बि पूरा पूरा हे ॿारनि जे लाइ कंप्लीट सेट्स आहिनि। ज़बरदस्त, ॾाढी प्यारी शयूं आहिनि। वाटर बॉटल्स, रश एॾी आहे हिन दुकान में, हिन स्टोर में, जंहिंजी हद न आहे। ऐं हे लंच बॉक्सिस मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, परे परे ताईं सफ़ा नंढड़नि ॿारनि जा बि। टीन जा बॉक्सिस, हे बि टीन जा आहिनि। हे त ईअं ई स्टोरेज बॉक्सिस आहिनि, लंच बॉक्सिस न आहिनि। लंच बॉक्सिस हेसि ताईं हुया। ऐं हिन पासे पाउचिस, स्कूल सां रिलेटेड ऐं ॿारनि सां रिलेटेड शयूं, रांदीका, पेंसिलियूं, क्ले,
सभु कुझु परे परे ताईं। हे त ॾिसो रंगीन चिदा, मतिलबु अहिड़ा त ट्रांसपेरेंट त हूंदा आहिनि पर अहिड़ा मूंखे नज़र न आया आहिनि कॾहिं। इहे मां हिते पहिरियों दफ़ो थी ॾिसां। वॉट आर दीज़? वाह भई वाह, आलीशान। अच्छा, हे हिनखे फूकबो, हे फूकणा आहिनि त उन ते उहो लेटर नंबर जेको बि हूंदो उहो लिखिजी ईंदो, उभरी ईंदो मतिलबु। वॉट इज़ दिस? अच्छा, हे सभु बलून्स आहिनि। सभु बलून्स ऐं ही पार्टी चश्मा डिफरेंट, ऐं हिन पासे सॼा हे ॾाढी प्यारी शयूं आहिनि। खण हिन मां। हिते ॾिसो वेरी नाइस फॉर गिफ्ट्स फॉर पार्टीज़। हे ॾिसो पार्टीज़ जे लाइ, अलाह तौबा लबू दाल त चरियो करे छॾियो आहे माण्हुनि खे, मूंखे त ज़हर थी लॻे। हे केॾा प्यारा सेट आहिनि। हा, काई थीम हुजे। हीअ त हिन गुॾीअ जो त एॾो लाॾ अची थियो आहे जंहिंजी हद न आहे। हिन सां पूरा ही प्लास्टिक शीट टेबल ते विछाइण लाइ, उनजूं प्लेट्स गिलास उनजूं स्ट्रॉस हर शइ थी मिले उन थीम में। ऐं हिन पासे बि ॾिसो आर्टिफिशियल खाधो, चिप्स फ्राइज़ ऐं बर्गर। ऐं हिन पासे हे सभु हे टिश्यू पेपर्स। ये नंढा नंढा टॉइज़ जा पैकेट्स, क्ले बि आहे ऐं उनजा कटर बि आहिनि त जीअं ॿार पंहिंजी मर्ज़ी सां ठाहे सघे। टोटल हेॾे ॿारनि जी शयूं आहिनि, रुॻो टॉइज़ आहिनि परे परे ताईं। हिननि में बि डिफरेंट गेम्स आहिनि, बोर्ड गेम्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हिन पासे, ऐं हिन पासे कंटिन्यू हे टॉइज़ हलनि था।